अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। वफ़ाक़ी हुकूमत मुसलसिल सिंध दुश्मन फ़ैसला करण ते असांखे नज़र अचे पई। तक़रीबन पीटीआई के हुकूमत के 3 साल गुज़री चुका आहिनि, पर उन दौरान केतिराई सिंध दुश्मन फ़ैसला कया विया आहिनि जिन खे सिंध जे अवाम पारां नाकामे बणायो वियो आहे। ताज़ो ई असां बेटन वारो मामलो ॾिठोसीं जंहिं ते सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां सॼी सिंध गॾु थी ऐं एहतजाज कया विया। उन्हनि एहतजाजनि खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत खे पोइ ते हटणो पियो ऐं कुझु ॾींहं पहिरियां ई असद उमर पारां बाज़ाब्ता तौर ते क़ौमी असेंबली में जवाब जमा करायो वियो त को बि नओं शहर ठाहिण वफ़ाक़ी हुकूमत न थी वञे। ताज़ो ई वफ़ाक़ी हुकूमत पारां हिकु ॿियो सिंध दुश्मन फ़ैसिलो कयो वियो आहे जंहिं बाबति सिंध जे माण्हुनि पारां ख़दशनि जो इज़हार बि कयो पियो वञे। कुछ ॾींहं पहिरियां ई हिकु नोटिफिकेशन साम्हूं आयो हो जंहिं मूजिबि विरांगे वक़्तु छॾियल मिल्कियत जी जांच पड़ताल लाइ एमक्यूएम सां तालुक़ रखंदड़ कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जी सरबराही में हिकु कमेटी जोड़ी वई आहे जेका सिंध अंदरि हिंदुनि जी छॾियल मिल्कियतुनि जी जांच पड़ताल कंदी। साम्हूं आयल नोटिफिकेशन में मूजिबि 23 जून ते वफ़ाक़ी काबीना जे इजलास में थियल फ़ैसिले बाद ही कमेटी जुड़ी आहे जंहिंजी सरबराही फ़रोग़ नसीम कंदो। उन खां अलावा हिन कमेटी में वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद आज़म सबाती अली मोहम्मद ख़ान शामिल आहिनि, जॾहिं त हिन कमेटी जे कोऑपरेटिव मेंबरनि में एमक्यूएम जी एमएनए किश्वर ज़हरा उसामा क़ादरी समेत एमक्यूएम सां तालुक़ रखंदड़ अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी अब्दुल मालिक गौरी खे बि शामिल कयो वियो आहे जेका हिकु महीने में काबीना खे रिपोर्ट पेश कंदी। जॾहिं त हिन कमेटी बाबति 3 ॾींहं पहिरियां वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कराची बाबति एडमिनिस्ट्रेटर बि मुक़ररु कयो वियो। यादि रहे त ही कमेटी सॼे मुल्क लाइ पर एडमिनिस्ट्रेटर सिर्फ़ कराची ऐं इस्लामाबाद लाइ मुक़ररु कया विया आहिनि। कराची में अक्सरियत एमक्यूएम जे मेंबरनि खे शामिल करण सां ख़दशा वाज़िह तौर ते पैदा थियनि था। हिन कमेटी जो पहिरियों इजलास बाज़ाब्ता तौर ते 2 ॾींहं पहिरियां थियो जंहिं में इहो फ़ैसिलो कयो वियो त पाकिस्तान छॾींदड़ बंगालियुनि जूं मिल्कियतूं बंगालियुनि खे ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अहिड़ियुनि मिल्कियतुनि जे विकिरे ते पाबंदी लॻाई वई आहे। इजलास में मतरूका मिल्कियतुनि बाबति जोड़ियल कमेटी मिल्कियतुनि जा तफ़सील तलब करे वरिता। वफ़ाक़ी काबीना पारां 1971 में पाकिस्तान छॾे बांग्लादेश वेंदड़ बंगालियुनि पारां पाकिस्तान में छॾियल मिल्कियतुनि बाबति जोड़ियल कमेटी जो पहिरियों ई इजलास हो जंहिंमें बंगालियुनि पारां छॾियल मिल्कियत ते बांग्लादेश छॾे वेंदड़ ऐं उतां ईंदड़ बंगालियुनि जो हक़ तस्लीम करण ते इतफ़ाक़ कयो वियो। उहे मिल्कियतूं बंगालियुनि खे ॾियण जो फ़ैसिलो बाज़ाब्ता तौर ते कयो वियो। इजलास में वफ़ाक़ी वज़ीर फ़रोग़ नसीम जी सरबराही में जोड़ियल कमेटी जे पहिरें इजलास में ई इहो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे। जॾहिं त उन खां अलावा सिंध जो माण्हू इन ते मुसलसिल एहतजाज कनि पिया, सिंध जा माण्हू मुसलसिल रद्दमल ॾियनि पिया ऐं हिन वक़्तु इहो ख़दशो बि ज़ाहिर पियो कयो वञे त जेके सिंध अंदरि ख़ासि तौर ते हिंदुनि जूं छॾियल मिल्कियतूं हुयूं उन्हनि ते कब्ज़ो करण जी कोशिश कई वेंदी। उन बाबति ई हीअ कमेटी जोड़ी वई आहे। आइन मूजिबि हिन वक़्तु सूबे में जेका बि मिल्कियत आहे उन ते हक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सूबाई हुकूमत जो आहे। अगरि वफ़ाक़ी हुकूमत खे का ज़मीन कंहिं ख़ासि मक़सदनि लाइ इस्तेमालु करण लाइ घुरबर हूंदी आहे त उन लाइ सूबाई हुकूमत खां इजाज़त बि वठणी आहे। पर ही नई कमेटी जोड़ी आहे जंहिं में वाज़िह तौर ते एमक्यूएम जे अक्सरियती मेंबरनि जे शामिल हुजण सां ख़दशा पैदा थियनि था। सिंध जा माण्हू इहो सम्झनि पिया त हिंदुनि जे छॾियल मिल्कियतुनि ते कब्ज़ो करण जी वफ़ाक़ी हुकूमत पारां कोशिश कई पई वञे। जीअं ताज़ो हिकिड़ो फ़ैसिलो साम्हूं आयो आहे त बंगाली जेके बांग्लादेश ठहण खां अॻु हिते मौजूदु हुआ त उन्हनि जूं मिल्कियतूं उन्हनि खे ॾिनियूं वञनि जेके बांग्लादेश ठहण खां पोइ पाकिस्तान आया त इहो ख़दशो मौजूदु आहे। हिंदुनि जे मिल्कियतुनि ते जेके इंडिया मां लॾे पाकिस्तान आया हुआ उन्हनि हवाले करण बाबति बि को फ़ैसिलो थी सघे थो। हिन सॼे मामले ते क़ानूनी तौर ते कुझु पहिरियां ई असां ॻाल्हि ॿोल कई हुईसीं। हुन प्रोग्राम दौरान वाज़िह तौर ते इहो ॿुधायो वियो हो त जेके मिल्कियतूं छॾियल आहिनि उन्हनि मिल्कियतुनि ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हक़ सूबाई हुकूमत जो आहे ऐं आइन मूजिबि उहे मिल्कियतूं सूबाई हुकूमत जो आहिनि। सूबाई हुकूमत में वफ़ाक़ी हुकूमत कंहिं बि तौर ते मुदाख़लत नथी करे सघे। अगरि वफ़ाक़ी हुकूमत या कंहिं इदारे खे का सूबे में ज़मीन घुरबल आहे, का मिल्कियत घुरबल आहे त उहो सूबाई हुकूमत खां इजाज़त वठणी पवंदी ऐं जवाज़ बि ॿुधाइणो पवंदो त कहिड़े जवाज़ तहत वफ़ाक़ी हुकूमत उहा सूबे जी ज़मीन या सूबे जी मिल्कियत इस्तेमालु करे सघे थो। इन सॼे मामले ते सिंध में हिन वक़्तु ताईं मुख़्तलिफ़ राया अचनि पिया ऐं सिंध में इन बाबति एतिराज़ बि वारिया वञनि पिया। इन ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे अयाज़ लतीफ़ पलीजो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। पाण सदर आहिनि क़ौमी अवामी तहरीक जा। अयाज़ साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अयाज़ साहिबु वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो ही जेका कमेटी ठही आहे फ़रोग़ नसीम जी सरबराही में अवां जी इन बाबति छा राय आहे? न इन बाबति को कानून मौजूदु आहे? ज़ाहिरी तौर ते सूबे जी ज़मीन या मिल्कियतुनि ते सूबाई हुकूमत जो कंट्रोल आहे। अगरि उन खे वफ़ाक़ खे इस्तेमालु बि करणी आहे त सूबे खां इजाज़त वठणी आहे। कीअं पिया ॾिसो अवां इन फ़ैसिले खे? फ़ैसिलो बि थी चुको आहे त जेके बांग्लादेश ठहण खां अॻु रहंदड़ हिते बंगाली हुआ उन्हनि जूं छॾियल मिल्कियतूं उन्हनि बंगालियुनि खे ॾिनियूं वञनि जेके बाद में पाकिस्तान आया।
महराज साहब, मांझी फ़कीर सिंध जो जेको सूफ़ी रागी आहे उहो हिकिड़ो नग़मो ॻाईंदो आहे त पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे। सो असांजो ॾोह आहे कहिड़ो जो असांखे वफ़ाक़ी हुकूमतूं तमामु प्यारियूं मिलनि थियूं, जेके महिरबान क़दरदान आहिनि, सूबाई हुकूमतूं महिरबान क़दरदान आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं खां आई आहे तॾहिं खां जेके सिंध में नुमाइंदा खयां अथसि फ़ारूक नसीम साहब ऐं ॿिया, उहे सम्झो त पाण खे फेस वैल्यू ज़रिए ईअं था पेश कनि जहिड़ा उहे सिंध जा नुमाइंदा थी न विया आहिनि, पर उहे के लंडन में वेठल, कंहिं परॿे में वेठल, कंहिं नफ़ीस दहशतगर्दनि जा नुमाइंदा आहिनि, जिन जे ज़िंदगीअ जो मिशन इहो न आहे त सिंध तरक़ी करे, पाकिस्तान तरक़ी करे, पर उन जी ज़िंदगी जो मिशन आहे त सिंधियुनि खे कीअं सोढ़ो कयो वञे। पहिरीं ॻाल्हि त बंगालनि जूं ज़मीनूं आयूं किथां? पहिरीं अचो त लॉजिकल ॻाल्हि, बंगालनि खे ज़मीनूं सिंध में किथां ईंदियूं? पहिरीं ॻाल्हि त सिंध में जेके ज़मीनूं वरितियूं से इलीगल हुयूं। जंहिं वक़्तु बंगाल अलॻि थियो 1970 में, तॾहिं 1973 जो आइन कोन हो। 1973 जो आइन कोन हो त 1973 जे आइन जो आर्टिकल 23 ऐं 24 बि कोन हो त सॼो पाकिस्तान जा माण्हू किथे बि वञी मिल्कियतूं वठनि। उहे जॾहिं शिक ई कान हुई त सिंध में मिल्कियतूं वरितऊं कीअं? पहिरीं ॻाल्हि त जेके मिल्कियतूं वरितऊं से रद्द ऐं बातिल आहिनि, इलीगल आहिनि, अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। सिंध में कीअं ज़मीनूं वरितऊं? हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त जिन माण्हुनि सिंध में ज़मीनूं वरितियूं ऐं उन्हनि जी वाबस्तगी ऐं वफ़ादारी जॾहिं पाकिस्तान सां न रही ऐं उहे हलिया विया त हुननि ऑप्ट कयो न, चूज़ कयो त उनखे डंडा वञी कोन कढियासीं। जेके असांजा भाउर 1947 में कढिया विया, उन्हनि ते हमला कया विया, उन्हनि खे दीवार सां लॻायो वियो। इंडिया में बि उन वक़्त जे दरियल बर सग़ीर में इंडिया में बि फसाद थिया, मौजूदा पाकिस्तान जे हिसे में बि फसाद थिया। उन्हनि फसादनि जे करे माण्हुनि जी आबादी जो मटासटा थी, उहा इलीगल हुई। बांग्लादेश जेके माण्हू विया हिते त का बि खून रेज़ी कान थी, हैदराबाद, कराची, सकरला, अड़काने में जंहिं बंगालनि ते हमला थिया जंहिं जो हलिया विया। तंहिंजे करे जेकॾहिं उन्हनि जा के घर या उन्हनि जी का ज़मीन टुकड़ो पियो हो त उहो पाण रज़ामंदी सां उन्हनि खे छॾे हलिया विया। हाणे छा आहे जो उन्हनि खां पोइ हिननि इलीगल बंगाली घुराया आहिनि। जेके असांजा इनकम जा भाउर हुआ उन्हनि इलीगल 1970 खां पोइ उन खां अॻु में गैर कानूनी तौर ते बंगाली ऐं बिहारी घुराईंदा रहिया। हाणे उहे जेके बंगाली, बिहारी, बर्मी, अफ़गानी हिननि घुराया आहिनि, उन्हनि जो मक़सदु को हिननि जो इहो कोन हो त असीं उन्हनि खे अची को आदरबा कयूं, उन्हनि खे वेलकम करे आबाद कयूं। मक़सदु हो त सिंधियुनि खे सिंधनि वतन में अक़लियत में तब्दील करण लाइ ॿिया माण्हू घुरायूं जीअं सिंधियुनि जी अददी अक्सरियत ख़तमु थिए। उन लाइ हाणे बंगालियुनि खे एडजस्ट करण लाइ फ़ारूक नसीम इस्तेमालु थो थिए। पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे जेका मूं तव्हांखे चई त असांजो ॾोह कहिड़ो आहे। असां पाकिस्तान ठाहियो, मोहम्मद अली जिन्ना साहिबु ठाहियो, असां पाकिस्तान जी करारदाद मंज़ूर कराई, असां कराची जो पोर्ट शहर ॾिनो, असां कराची ऐं असां सां गॾु गैस, पेट्रोल, टैक्स, वसीला, साम्हूं जी पटी सभु ॾिना। नतीजे में थियणु त ईअं खपे त जेको वज़ीर अज़म अचे उहो यूसुफ रज़ा गिलानी हुजे, राजा परवेज़ अशरफ हुजे या इमरान ख़ान ऐं नवाज़ शरीफ़ हुजनि, उहे अचनि सिंधियुनि खे भाकुर में झलीनि, चवनि थैंक यू वेरी मच, तव्हां पाकिस्तान लाइ सभ खां वधीक क़ुर्बानी ॾिनी आहे, तव्हांजे माण्हुनि खे असीं सभ खां वधीक सहूलियतूं ॾींदासीं। बजाए थिए ईअं थो त कॾहिं असांजी ज़मीन बहिरिया कयो वञे, कॾहिं असांजा ज़ुल्फ़कार आबाद थो ठाहे ज़मीननि ते कब्ज़ा कनि अक़लियत में, कॾहिं जज़ीरनि ते था कब्ज़ा कनि, कॾहिं अफ़गाननि जी लोध था मोकिलीनि, कॾहिं असांजी नौकिरियूं वफ़ाक़ जे हिसो खायो वञनि, कॾहिं सिंध में नौकिरियूं विकामनि पियूं, सौदा था थियनि। तंहिंजे करे सिंध हिकिड़े अज़ाब में आहे। हाणे सवाल आहे त अज़ाब में छो आहियूं? अज़ाब में न कयूं जो तव्हां ऐं असीं त पुछूं था, पर जेके ऑफिशियल फोरम आहिनि उन्हनि ते अयाज़ लतीफ़ पलीजे जे ॻाल्हाइण जी, अयाज़ लतीफ़ पलीजे ते पाण सभु हमिलो कंदा। अयाज़ लतीफ़ पलीजे हीअं छो कयो, अयाज़ लतीफ़ पलीजे केॾांहुं वियो, अयाज़ लतीफ़ पलीजे काउंसलर कोन खटियो, अयाज़ लतीफ़ पलीजे MNA कोन थियो, महराज हबीब बेॾा कोन वियो। उहे सभु सवाल पाण खां था पुछनि। जिन खे ॻाए वॼाए टिपा ॾेई पाण बिजा तीर बिजा, साइकिल पे आजा, बैट को वोट दो, ख़बरूं चारूं करे जिन खे कयूं था, उहे जॾहिं सिंध मां पीपुल्स पार्टी खटे थी अचे त उहा धणी साईं तव्हांजी आहे कान। तंहिंजे करे हीउ जेको मामिलो थियो आहे इन ते सभ खां पहिरीं को महराज हबीब ऐं अयाज़ लतीफ़ पलीजे खे त पेट में सूर न पवणु खपे हा। हिन ते त सिंध जी हुकूमत मैदान में लहे आहे, उहा करे अॼु ओचितो हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस थी वञे, बिलावल साहब हलियो अचे मैदान में, मुराद अली शाह साहब हलियो अचे, सिंध असेंबली में अर्जेंट मोशन थी वञे, असेंबली में करारदाद पेश करी, सिंध असेंबली जो इजलास सॾायो वञे, क़ौमी असेंबली में इजलास रिक्वेस्ट कंदा, सेनेट जो इजलास घुराईंदा, वज़ीर आला प्रेस कॉन्फ्रेंस करिया। ही त गुम आहिनि, हिननि जो त वास्तो ई कोन्हे। ही त चवनि था त पराई शादी में अब्दुल्ला दीवाना थियो पाण वेठा ॻायूं, ऐं जेके सिंधी जंहिंखे ॻाए वॼाए वोट ॾेई मोकिलींदा, पुछा वरी तव्हां खां मूंखां सिंधी माण्हू कंदा अयाज़ लतीफ़ पलीजा किथे, पर जेके ॻाए वॼाए जिन खे मोकिलीनि था उहे बहिरिया बि ज़मीनूं ॾियनि था, उहे ज़ुल्फ़काराबाद खे बि ॾियनि था, उहे जज़ीरा बि ॾियनि था, उहे वसीला बि ॾियनि था। तंहिंजे करे पाण सां हशर हिननि कयो आहे, ऐं जेके पाण सां हशर पिया कनि उन्हनि खे असीं ॿुधाइण था चाहियूं त ही फ़ारूक नसीम हुकूमत पाकिस्तान जो नुमाइंदो कोन्हे, हू
MQM जो नुमाइंदो आहे ऐं MQM जी एजेंडा आहे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे शहरनि मां धिके कढी उन्हनि खे वञी नंगर पार करजे ऐं थड़ थाणे बुलाखंड जबलनि ते मोकिले शहरनि ते कब्ज़ा करणु हू MQM जी एजेंडा खणी आयो आहे। हाणे इमरान ख़ान हुनखे डिक्लेयर कयो आहे त इहे दहशतगर्दनि खे त इहे नफ़ीस माण्हू आहिनि। हाणे उहे नफ़ीस माण्हू सौदेबाज़ी था कनि, तंहिंजे करे बंगालिनि जी ज़मीन, पहिरीं ॻाल्हि त बंगालिनि जी आई कान्हे, सिंध जी ज़मीन जो इंच इंच सिंधियुनि जो आहे, बंगालिनि जी वरी छा जी। तंहिंजे करे सुभाणे अफ़गानी लॾे वेंदा पुछंदा अफ़गाननि जी ज़मीन हुई, सोराब ॻोठ में या फलाणे में कची पहाड़ी वटि अफ़गाननि जी ज़मीन हुई, तंहिंजे करे अफ़गान भाउर अचनि त हुनखे वरी ज़मीन संदनि ॾियूं। तंहिंजे करे इहा सॼी साज़िश आहे, सॼी कंस्पिरेसी आहे अगेंस्ट सिंध। इन करे सिंधनि जी ज़मीन आहे, सिंध जी ज़मीन जा मालिक सिंधी हुकूमत कान्हे, सिंध जी ज़मीन जी मालिक सिंध असेंबली कान्हे, सिंध जी ज़मीन जा मालिक 7 करोड़ सिंधी आहिनि ऐं हज़ार सालनि खां आहिनि। ऐं पाकिस्तान असां ठाहियो आहे, पाकिस्तान असांजो मुल्क आहे। उन असांजे मुल्क में असांखे दीवार सां लॻाइण जी जेका कोशिशि पई थिए वफ़ाक़ी हुकूमत पई करे, उहा वफ़ाक़ी हुकूमत जे अहिड़नि फ़ैसिलनि जे नतीजे में जॾहिं ईंदड़ 2 सालनि खां पोइ इलेक्शन में ईंदा त हीअ जेके सिंध हुकूमत वारा आहिनि इन्हनि जो बि सिंधी माण्हुनि खे हिसाबु करणु खपे ऐं जेके वफ़ाक़ में अहिड़ा फ़ैसिला कनि पिया उन्हनि जो बि हिसाबु करणु खपे। ऐसा ज़ाहिरा तफ़सीलन अवां सूरत हाल साम्हूं रखी हिनमा एक ख़दशो इहो भी पैदा थे तो ज़ाहिरा शुरुआत बंगालिन का थी है, जीअं अवां भी ज़िक्र कयो तो उन्हनि खे हिते आबादी इन करे कयो वियो त जीअं जेके धरती जा असुल वारिस आहिनि उन्हनि खे अक़लियत में तब्दील कयो वञे। पीपल्स पार्टी हिन वक़्त ताईं असांखे सूबाई हुकूमत भी इन सॼे मामले ते ख़ामोश नज़र अचे थी। न सिर्फ़ इहो पर माज़ी में भी असां अहिड़ा मुख़्तलिफ़ मामला ॾिसंदा आया आहियूं। पर छा अवां सम्झो पिया त हिन वक़्त जिते हिक पासे असांखे वफ़ाक़ी हुकूमत इहो राग आलापींदे नज़र अचे पई त हुननि खे सिंध जे माण्हुनि जी फ़िक्र आहे ऐं हिते सिंध जे मामलनि बाबति वज़ीर आज़म साहब हिकिड़ो पंहिंजो सलाहकार भी मुक़ररु कयो आहे। कुझु ॾींहंनि में हू हिते अचनि भी पिया ऐं इहो ॿुधाए पियो वञे त सिंध मां पीपल्स पार्टी जो ख़ात्मो या वफ़ाक़ी हुकूमत आणींदी यानी कि PTI आणींदी। त इहे हिक पासे इहे फ़ैसिला पिया थियनि, ॿिए पासे असां ॾिसूं पिया उनजे उबतड़ सिंध जे माण्हुनि ख़िलाफ़ असांखे फ़ैसिला थींदे नज़र अचनि पिया, खणी पोइ सूबाई हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे। उन बावजूद भी जेको रिस्पॉन्स मिले पियो अवाम तरफ़ां उन जा अवां छा पिया सम्झो त कहिड़ा कारण आहिनि? ॾिसो, सिंध जे जेके बि हींअर सिंध जे ख़िलाफ़ फ़ैसिला पिया थियनि न, उन्हनि जो बुनियादु अथव सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करणु। डोमिसाइल मक़सदु छा आहे? सिंध जे माण्हुनि जो रोज़गार खसिजे, PRC ऐं डोमिसाइल, आदमशुमारी। तव्हां ॾिठो असांजा कंहिंसां पर्सनल के मुंहिंजा ज़ाती असांजी क़ौमी अवामी तरीक़ा ज़ाती इख़्तिलाफ़ या को खार कोन हूंदी आहे। केरु बि चङो सॾु ॾींदो आहे, जमायत कंदा आहियूं, केरु ग़लति कमु कंदो आहे, मुखालफ़त कंदा आहियूं। तव्हां ॾिसो पीपल्स पार्टी सेंसस ते आदमशुमारी ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी, ऐं पाण हुते वियुसि ऐं चयोसीं तव्हांजी हर मदद कंदासीं आदमशुमारी में सही अंग न खणण लाइ। उनमें MQM बि हुई, हुनमें ॿियूं पार्टियूं वेठियूं हुयूं, सभु हुयूं। वज़ीर आला साहब जी सरबराही में पीपल्स पार्टी जे CM हाउस में थी, पर आदमशुमारी त हथ खणी विया न। सिंध जे पाणी जे वसीलनि तां हथ खणी विया, सिंध जे रोज़गार तां हथ खणी विया। वफ़ाक़ में कॾहिं ॾिठो आहे तव्हां पीपल्स पार्टी कॾहिं सिंध जे वफ़ाक़ में रोज़गार जे हिसे ते को मज़बूत स्टैंड वरितो हुजे? संदन माण्हू गिरफ़्तार थींदो आहे त ॻाल्हाईंदा आहिनि। हाणे जॾहिं जंहिं माण्हू जा ताईं टपड़ चोरायो पिया वञो उनखे एतिराज़ आई कोन्हे त जेको चोर खयो पियो वञे उहो वरी तव्हांखे मुड़ी साधु थी तव्हांखे छो सामान ॾींदो? चोर खे ख़बर आहे त आउं सामान खयो पियो वञा, जिन जी चोरी थिए पई उहो हकल बि कोन था कनि, मटके वेठा आहिनि। तंहिंजे करे पंहिंजा तर्जुमान केरु कयो वेठा आहिनि? पंहिंजा तर्जुमान पंहिंजा मैंडेट जी दावा कया वेठा पीपल्स पार्टी वटि। इमरान ख़ान ॾिसे थो त सिंध जे माण्हुनि जो असांखे वोट ई कोन मिलियो आहे। मैनेज करे असां वोट खया आहिनि कराची मां, मैनेज करे। हाणे उते वरी मैनेज करे वोट खणण जा इम्कान आहिनि। ऐं ॿियो नवाज़ शरीफ़ ऐं इमरान साहब जे टकर में थियो छा आहे? नवाज़ शरीफ़ साहब ऐं इमरान साहब जे टकर में जेके पावर जा मर्कज़ आहिनि उन्हनि खे पीपल्स पार्टी जी आर्ज़ी मदद खपे ऐं पीपल्स पार्टी उहा मर्ज़ी मदद ॾियण लाइ तयारु आहे। उन मदद ॾियण जे तयार में पीपल्स पार्टी खे कंसेशन्स पियूं मिलनि, उन्हनि खे रिआयतूं पियूं मिलनि, उन्हनि जे माण्हुनि ते जिन ते केस हुआ उन्हनि ते हथु थधो कयो वियो आहे, उन्हनि खे इजाज़त ॾिनी वई आहे। वोट में पीपल्स पार्टी खे छा ॾियणो आहे? वोट में पीपल्स पार्टी खे इहो ॾियणो आहे त जेको बि वफ़ाक़ तरफ़ां या जेको बि हुकुमराननि तरफ़ां सिंध जा वसीला खया वञनि उन ते पीपल्स पार्टी चुप रहंदी, लिप सर्विस कंदी, बयान कढंदी, चवंदी ख़त पिया लिखूं, चवंदी असां एतिराज़ कयो आहे ऐं टपड़ हलिया वेंदा। तंहिंजे करे बेसिकली सिंध जे माण्हुनि खे सुजाग थियणो पवंदो ऐं आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। आइन जे आर्टिकल 172 जी, आइन जे आर्टिकल 4 जी, आइन जे आर्टिकल 25 जी, उन्हनि सभिनी जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। तंहिंजे करे जेके बि सिंध जा वसीला आहिनि उहे खणण जी कोशिशि जॾहिं थिए थी तॾहिं सिंध जे माण्हुनि खे आवाज़ बुलंद करणो पवंदो। पर उहे जेके माण्हू आवाज़ बुलंद कनि था उन्हनि सां सिंध जा माण्हू बीहनि कोन था। आरज़ी जलसे बलसे में त ईंदा, पर जॾहिं इलेक्शन थींदी ऐं फ़ैसिले साज़ीअ जो वक़्तु ईंदो ओॾी महिल सिंध जो माण्हू उन्हनि सां बीहे कोन थो। तंहिंजे करे पाण मुंझी पिया आहिनि। सिंध जो मामिलो मुंझी पियो आहे। जिन वटि इख़्तियार आहे उहे सिंध जा नुमाइंदा कोन्हनि, जिन खे सिंध जे माण्हुनि जो दर्द आहे उन्हनि खे पाण नुमाइंदो करण लाइ तयारु कोन्हनि।
तंहिंजे करे हिन सॼे मामले में पाण खे सिंध खे बेदार करणो पवंदो। सिंध जी गॾियल सुजाॻीअ सां, गॾियल सिंध जी बेदारीअ सां हिननि मामलनि खे पाण मुंहुं ॾेई सघंदासीं। ऐं वफ़ाक़ी हुकूमत में जेके पीपुल्स पार्टी जा MNA MP सेनेटर वेठा आहिनि, जेके PTI जा सिंध मां माण्हू वेठा आहिनि, जेके नवाज़ लीग जा सिंध मां माण्हू वेठा आहिनि, जेके GDA जा सिंध मां माण्हू वेठा आहिनि, उहे सभु सिंध जे इशूज़ ते उहे ईअं छो नथा ॻाल्हाइनि जीअं पख्तून, जीअं पंजाबी, जीअं बलोच पंहिंजनि मामलनि ते स्टैंड वठंदा आहिनि। तीअं सिंध जा MNA MPs छो नथा ॻाल्हाइनि? पीपुल्स पार्टी जा हेतिरा MNA ऐं सेनेटर वेठा आहिनि, पीपुल्स पार्टी जो अपोज़िशन लीडर आहे सेनेट में, उहो छो नथो सेनेट जो इजलास सदाए? तंहिंजे करे इहो मौक़िफ़ पाण खे वाज़े करणु खपे त पंजाब जूं ज़मीनूं, मिल्कियतूं, वसीला उहे पंजाब जे आवाम जा आहिनि। KPK जूं मिल्कियतूं, वसीला KPK जा ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जा आहिनि। बलोचिस्तान जा वसीला उन्हनि जा आहिनि। ऐं सिंध जा वसीला, मिल्कियतूं, सिंध जी सॼी ज़मीन, सिंध जी अंडरग्राउंड ऐं सिंध जी ज़मीन ऐं सामुंडी बेल्ट सभु सिंध जे माण्हुनि जो आहे। ऐं सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ीअ सां उहो बिल्कुलु वफ़ाक़ी तौर ते गॾियल हिक ॿिए सां एक्सचेंज में इस्तेमालु थींदो। पाण खे कुझु पंजाब मां मिले त पाण कुझु सिंध खे ॾियूं, सिंध पंजाब खे ॾे। को बलोचिस्तान जी के शयूं मिनरल्स निकिरनि उहे पाकिस्तान में अचनि, ऐं सिंध मां निकिरंदड़ के मिनरल्स वरी सॼे ॿियनि 2-3 सूबनि में वञनि। पर उहो रवादारी, बराबरी ऐं उहो इक्वलिटी खे नज़र में रखंदे थिए न, ऐं इक्विटी खे उहो थिए कोन थो। सिंध जा वसीला लुटजनि पिया, सिंध जा हुकुमरान ख़ामोश आहिनि। ऐं हाणे वरी बंगालियुनि खे था ज़मीनूं ॾियनि। बंगाली जिन लाइ चवनि था त मुक्ति बाहिनी वारनि भारत सां गॾिजी पाकिस्तान जे ख़िलाफ़ मुक़ाबिलो कयो, उन्हनि खे था सिंध जूं ज़मीनूं ॾियनि। माना उन्हनि खे शाबस था ॾियनि, उन्हनि खे टपड़ था ॾियनि। शाबस तौर एवज़े में फ़ारूक नसीम थो ॾे त तव्हां पाकिस्तान सां विढ़िया, तव्हांखे शाबस में वरी तव्हांखे ज़मीनूं था ॾियूं। तंहिंजे करे ही सॼी कंस्पिरेसी आहे, हिन कंस्पिरेसी जो पाण मुक़ाबिलो कंदासीं। वॾी महिरबानी अवांजी अयाज़ लतीफ़ पलीजो साहब असां सां गॾु मौजूदु आहे। ज़ाहिर आहे ही इंतहाई अहम मामलो आहे ऐं हिते सभ खां वॾो सवाल इहो ई आहे त सूबाई हुकूमत पीपल्स पार्टी किथे आहे? बंगालियुनि जे ज़मीनुनि ॾियण बाबति फ़ैसिलो थी चुको आहे ऐं कुझु ॾींहंनि में हिकु ॿियो इजलास थियणो आहे। इहे सभु तजवीज़ूं वफ़ाक़ी काबीना में वेंदियूं, उन खां पोइ उन बाबति अहम फ़ैसिला कया वेंदा। हिन वक़्त ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बाज़ाब्ता तौर ते को बि इन मामले ते रद्द-ए-अमल न आहे। इन ते पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदासीं। वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं मुल्क अंदरि अक़लियतुनि सां थियल वेधनि जे हवाले सां। गुज़िरियल केतिरे अरसे खां सॼे मुल्क अंदरि जबरी मज़हब तब्दीली समेत हिंदुनि जे मिल्कियतुनि ते हमलनि वारा सिलसिला असांखे मुसलसिल थींदे नज़र अचनि था। पाकिस्तान में अक़लियतुनि ते ज़ुल्मनि जो सिलसिलो हूअं त केतिरे ई वक़्त खां जारी आहे। हर ॿिए ॾींहुं न्याणियुनि खे अगवा करे ज़ोरी मज़हब मटाइण वारियूं ख़बरूं बि साम्हूं अचनि थियूं। मामलो इस्ताईं महदूद नाहे रहियो। 2 ॾींहं पहिरियां ई पंजाब जे इलाइक़े रहीमयार ख़ान वेझो बुंग शरीफ़ जे मंदिर में शरपसंद माण्हुनि पारां मंदिर में भञड़ा शुरू कई वई ऐं नारा हणंदा मंदिर में पयल मूर्तियूं टोड़ींदा रहिया, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई ऐं सॼे मुल्क मां हिन अफ़सोसनाक वाक़े ते गहरे ॾुख जो इज़हार बि कयो वियो आहे। ही को पहिरियों वाक़ियो न आहे। हुन खां मुल्क अंदरि मंदिरनि ते हमलनि जा वाक़िया थी चुकिया आहिनि। घोटकी ऐं लाड़काणे में पिणु अहिड़ा अफ़सोसनाक वाक़िया थिया आहिनि। सेप्टेंबर 2019 में घोटकी अंदरि 100 माण्हुनि पारां मंदिर ते हमलो कयो वियो, जंहिंमें हमलो कंदड़नि पारां मंदिर में बाहियूं बि ॾिनियूं वयूं। वीडियोज़ मौजूदु हुयूं ऐं ज़ाहिरी तौर ते हमलो कंदड़नि खे वीडियो में ॾिसी सघिजे थो। जंहिं बाद सॼे मुल्क में वाक़े ख़िलाफ़ आवाज़ थियो, नोटिस वरिता विया। सुठी ख़बर उन वक़्तु इहा हुई त गिरफ़्तारियूं बि थियूं। सिंध में सिविल सोसाइटी ऐं मज़हबी जमातुनि पारां वाक़े जी शदीद मज़म्मत कई वई, पर अफ़सोस अदालतूं इंसाफ़ ॾियण में नाकाम रहियूं। 16 अप्रैल ते घोटकी अदालत पारां 3 जवाबदारनि ते ॾोह साबित न थियण ते जवाबदारनि खे बरी करे छॾियो। जंहिं वाक़े जूं वीडियोज़ मौजूदु हुयूं, जेको वाक़ियो सॼी दुनिया अंदरि पाकिस्तान जी बदनामी जो सबबु बणियो। जंहिं वाक़े सां मुल्क में मौजूदु अक़लियतुनि जी दिलि आज़ारी थी। उन वाक़े जा सबूत न हुजण जो जवाज़ ॾियणाए हड़नी जवाबदारनि खे आज़ाद कयो वियो। ताज़ो ई पंजाब जे इलाइक़े रहीमयार ख़ान में मंदिर ते थियल हमले जे सॼे मुल्क में कावड़ जी लहर छायल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान समेत सुप्रीम कोर्ट पारां बि पाण मुरादो नोटिस वरितो वियो आहे। अॼु सुप्रीम कोर्ट में इन वाक़े जी ॿुधणी पिणु थी आहे, जॾहिं त हिन वक़्तु इन ख़दशे जो वरी बि इज़हार कयो पियो वञे त शायदि जवाबदार या त गिरफ़्तारी न थींदा, अगरि थींदा त उन्हनि खे आज़ाद कयो वेंदो। रहीमयार ख़ान में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े जे हवाले सां प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि, MNA आहिनि, खियलदास कोहिस्तानी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। खियल साहब, वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो ही जेको अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे, इन ते अवांजो छा तर्जीहो आहे ऐं अहिड़ा वाक़िया पेश अचण जा सबब अवां कहिड़ा पिया सम्झो? ॾिसो, तमामु घणो अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे पंजाब सूबे जे रहीमयार ख़ान ज़िले सादाबाद जे भरिसां बुंग शरीफ़ में जेको गणेश मंदिर आहे उनखे उनजी बेरमती कई वई, उनखे जेको सो बाहि ॾेई साड़ियो वियो ऐं इन सां सॼे पाकिस्तान जी हिंदू बिरादरी ऐं जेके आहे उनमें तमामु घणो सख़्तु ॾुख ऐं ताव पखियल आहे, ग़म ऐं गुस्सो आहे। ऐं इन सिलसिले में अॼु असां क़ौमी असेंबली में मुस्लिम लीग जी तरफ़ां
पार्टी असांजी रेज़ोल्यूशन बि विधो क़ौमी असेंबली में, असां हुन ते सख़्तु पंहिंजो मौक़िफ़ बि रखियो, एहतिजाज बि कयो, पंहिंजो सिंधियत जेको हिंदू बिरादरी जो केस आहे इन सिलसिले में हुन ते बि असां तफ़सीली ॻाल्हायो ऐं हुन खां पोइ हुकूमती धुर ऐं तमामु मुस्लिम लीग नवाज़, पीपल्स पार्टी, जमायत इस्लामी, JU, IS जेके मज़हबी जमायतूं आहिनि, MQM, सभिनी हुन करारदाद जे यकरा तौर पास कयो ऐं हुन ते मुख़्तलिफ़ मुस्लिम मेंबर, अक्सरियती मेंबरनि बि ॻाल्हायो ऐं उहो बि हिंदू बिरादरी जे दुख बराबरि जा शरीक आहिनि, इज़हार यकजहती बि कई, हुन जी मज़म्मत बि कई। सो हिकिड़ो कुझु चंद शरपसंद अनासर आहिनि जेके हुजूम जे ज़रिए अहिड़े क़िस्म जा जेको सो अमल करे हिन मुल्क जी इमेज खे बि ऐं हिन मुल्क जी मज़हबी हमायंगी खे बि मुतासिर कनि था ऐं पाकिस्तान जो जेको सो दुनिया में इमेज ख़राब कनि था। सो इन जो असुल कारण ॾिसो, जॾहिं बि को वाक़ियो थींदो आहे अगरि उनखे कानून मुताबिक़ सज़ा ॾिनी वेंदी आहे त पोइ ॿियो वाक़ियो थियण लाइ माण्हू सोचींदो आहे, अहिड़े क़िस्म जा जेके माण्हू हूंदा आहिनि। पर तव्हांखे यादि हूंदो KPK जे करक में टेड़ी मंदरु आहे, हुनजी समाधी बि बेरमुखी कई वई, हुन मंदर खे बाहि ॾेई साड़ियो वियो। सुप्रीम कोर्ट जो सो मोटो वरितो, वज़ीर आज़म हुन ते हिदायतूं ॾिनियूं, KPK गवर्नमेंट, पर हुनजो को बि खड़तेल न निकितो, इंसाफ़ न मिलियो, को मंदर पीर ठहियो न। त वरी ही बि ॿियो वाक़ियो थी वियो, हिन ते बि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेको सो हुनजो नोटिस बि वरितो, प्राइम मिनिस्टर बि हुन ते नोटिस वरितो आहे। पर हाणे तव्हां ॾिसो त हेतिरो वीडियो जे ज़रिए सभु उहे माण्हू जेके जिन जो हमिलो कयो उहे ज़ाहिर ज़रूर आहिनि, पर अञा ताईं हिकु बि गिरफ़्तारी सुबुह ताईं न थी हुई। ऐं ॿी वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेके हुते हिंदू बिरादरीअ जेके 100 खां वधीक घर आहिनि उन्हनि खे पुलिस त तहफ़ुज़ न ॾिनो, पुलिस त मंदर जे तहफ़ुज़ न करे सघी, पर उन खां मंदर नज़र आतिश थी वियो। पर पोइ तव्हां ॾिठो त रेंजर्स आई, रेंजर्स अचण खां पोइ हालात कंट्रोल थिया, हुते जेके हिंदू बिरादरी हुनखे तहफ़ुज़ बि ॾियो। पर ॿिए ॾींहुं सुबुह जो उतां हिंदू बिरादरी लॾपड़ाइण करे निकिरी चुकी आहे, पंहिंजा घर ॿार जेको माल मिल्कियतूं छॾे, ज़मीनूं छॾे, पंहिंजा प्लाट छॾे, घर ख़ाली करे निकिरी विया, त हू महफ़ूज़ जॻहियुनि ते वञी रहनि पिया। मतिलबु हुकूमत पंजाब वटि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियण जेतिरी बि एहलियत न आहे ऐं एतिरो उन्हनि जो मतिलबु गवर्नेंस न आहे। ऐं तव्हां ॿी ॻाल्हि ॿुधायां त पंजाब हुकूमत को बि हाई लेवल ऑफिशियली न IG पहुतो आहे, न चीफ मिनिस्टर पहुतो आहे। वाक़ियात थींदा आहिनि, पर अफ़सोस हिन हुकूमत पंजाब जी या फेडरल गवर्नमेंट जी मूं क़ौमी असेंबली में ॻाल्हि की त हिन जे रवैये जी आहे त तव्हां घटि में घटि हिकिड़ो मरम त रखो, हिकिड़ो ज़ख़्मनि ते जेको मरम तव्हां नथा रखो। तव्हां इस्लामाबाद लाहौर में वेही उनखे सिर्फ़ु नोटिस जे हद ताईं हलाईंदो त पोइ ज़ाहिर इहा जेकी सोच आहे हिनखे तकलीफ़ मिलंदी, इन सां माण्हू में वधीक ख़ौफ़ थींदो हिंदू बिरादरी में। त आउं सम्झां थो, तव्हां ॾिसो न्यूज़ीलैंड में अगरि वाक़ियो थिए थो, उतां जो प्राइम मिनिस्टर अगरि को उतां जे अक़लियतनि मुस्लमाननि सां को ज्यादती नाइंसाफ़ी थी त ॾिसो न प्राइम मिनिस्टर जो कहिड़ो इनिशिएटिव हो, पर हिन मुल्क जो वज़ीर आज़म छो ख़ामोश आहे? मां सम्झां थो कायदे-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना साहिब जी तक़रीर रिकॉर्ड थिया आहे, पाकिस्तान जो आइन कानून असांखे तहफ़ुज़ फ़राहम करे थो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इस्लाम में गैर मुस्लिम खे तहफ़ुज़ फ़राहम करण जी ॻाल्हि कई वई आहे। इहो न को इस्लाम हिननि खे चवे थो तव्हां हीउ अमल कयो, त मां सम्झां थो असांखे हिन इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में इस्लाम जे रूह मुताबिक़ असांखे तहफ़ुज़ मिलणु खपे, आइन पाकिस्तान जे कानून ते तहफ़ुज़ मिलणु खपे। पर पाकिस्तान में बदकिस्मती सां हिंदू हुजे, मसीह हुजे, सिख हुजे, असां हींअर पाण खे गैर महफ़ूज़ जेको सो सम्झूं था। असांजे बिरादरी में कम्यूनिटी में तमामु ख़ौफ़ हिरास आहे, उनजो सबबु हुकूमत जो रवैयो बि आहे। त आउं सम्झां थो हिननि हुकूमरान खे पंहिंजूं अखियूं खोलणु खपनि। हुनजे दुख में सिर्फ़ु तकरीरुनि सां मसइलो हल न थींदो, इंतिज़ामी मामिलो आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान IG ऐं चीफ सेक्रेटरी खे सॾाए हिदायतूं बि ॾिनियूं आहिनि। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जा बि शुक्रगुज़ार आहियूं त उन्हनि खे चयो तव्हां हिननि खे गिरफ़्तारियूं कयो। अञा ताईं गिरफ़्तारी का बि जेके मुख्य जवाबदार आहिनि उहो हिन में गिरफ़्तार न थिया। ज़ाहिरी तौर ते खेल साहब, जीअं मां कर्क जे मंदिर जो हवालो ॾिनो, हिन वक़्त ताईं हिन वाक़े में त को गिरफ़्तार न आहे थियो, पर जेको असां 2 साल पहिरियां सेप्टेंबर में 2019 में घोटकी में मंदिर ते हमिलो ॾिठोसीं,
उते थियो ऐं उते जेका बेहरुमती कई वई ऐं ज़ाहिर सॼे पाकिस्तान में ईअं ई आवाज़ उथियो जीअं हींअर असां पाण ज़िक्र कयूं पिया जेको उते रहीमयार ख़ान में हीउ अफ़सोसनाक वाक़ियो थियो आहे। उन खां पोइ उन्हनि सभिनी जवाबदारनि खे वीडियोज़ जी निशानदेही बाद ऐं हिंदू बिरादरी जे चवण खां पोइ उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो, केस दाख़िल कयो वियो हो। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे हिन साल अप्रैल में सभिनी खे छॾियो वियो आहे। इन बुनियाद ते आज़ादु कयो वियो आहे त के सबूत हासिल न थी सघिया। त अव्हां इहो ॿुधायो जो ज़ाहिर अव्हां असेंबलियुनि में मौजूदु आहियो, अव्हां समेत ॿियनि पार्टियुनि सां जेके तालुक़ रखंदड़ जेके MNAs आहिनि, त कहिड़ा ख़दशा हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि उन्हनि ख़ासि धुरियुनि पारां जेके तहफ़ुज़ ॾियण में मुकमिल तौर ते नाकाम रहिया आहिनि? रोज़ जे बुनियाद ते असां आए ॾींहुं ख़बरूं इहे ॿुधंदा आहियूं सिंध में त जेके न्याणियूं आहिनि उन्हनि खे जबरी तौर ते उन्हनि जो मज़हब तब्दील कराए उन्हनि जूं शादियूं करायूं वेंदियूं आहिनि ऐं मुसलसिल जेको हीउ ज़ुल्मनि वारो सिलसिलो आहे उहो जारी आहे। सिंध में ख़ासि तौर ते हीअ जेका लहर आहे उहा बि ॾींहों ॾींहुं ताक़त वठंदी पई वञे, त कमज़ोरियूं किथे आहिनि ऐं संजीदगी हिन में ख़ासि तौर ते नज़र छो न पई अचे ऐवाननि में मौजूदु जेके माण्हू आहिनि उन्हनि तरफ़ां बि? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके असां जॾहिं चऊं था त इहे जेके हुजूम आहिनि या इहे जेके सोच रखंदड़ माण्हू आहिनि थोरा आहिनि, पर उहे थोरा हुजण जे बावजूदि एतिरा ताक़तवर आहिनि जंहिंजे अॻियां कानून बि जेको बेवस थी थो वञे। जॾहिं पुलिस इनिशियली नियाणी जे अगवा जो मामिलो हुजे या मंदर जे बेरुमती जा अहिड़ा क़िस्म जा वाक़िया हुजनि या ॿिया कोई वाक़िया हुजनि, उनमें पुलिस ख़ौफ़ज़दा हुजे थी, उन ताक़तवर सोच सां हू बेवस हुजे थी, हू FIR ई कमज़ोर कटे थी ऐं FIR कटण खां पोइ मुसलसल उन जेके मतिलबु फ़रियादी आहे उन ते एॾो दबाव हुजे थो त हुनखे एतिरो ख़ौफ़ में रखियो वञे थो त हू उन सॼे मामले खे लहे मिटी करे थो छॾे। कानून मुताबिक़ मां तव्हांखे पहिरीं ॻाल्हि थी ॾिसो, करक मंदर में चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सो मोटो वरितो, उन बाक़ाइदे समूरनि जीअं अॼु घुरायो हुई KPK गवर्नमेंट खे घुरायो वियो, उनखे हिदायतूं जारी कयूं वयूं। उनजो बि पछाड़ी राजूड़ी तरीक़े सां KPK में गवर्नर हाउस में वेही हिकिड़ी मीटिंग कई वई जिते PTI जेको MNA उतां जा जेके मज़हबी अॻवान हुआ करक जा, KPK गवर्नमेंट ऐं ॿियो नेशनल कमीशन मिनॉरिटी जेका सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां उन्हनि जा अॻवान उते वेही उन मामले ते राजूड़ी क़िस्म जी मतिलबु उन्हनि एग्रीमेंट कयो त हाणे जॾहिं कानून जेको बेवस हूंदो, कानून में इंसाफ़ न मिलंदो ऐं कानून ते अमल कराईंदड़ कमज़ोर हूंदो, उहो ख़ौफ़ में हूंदो, त मां सम्झां थो फरियादी खे त पोइ हू ख़ौफ़ विदा कंदो ई रहंदो। त इन करे इहे अहिड़े क़िस्म जा वाक़िया, ऐं तव्हां ॾिसो न थरपाकर में जेको वाक़ियो थियो आहे जंहिंमें हिकिड़ो शख़्स जेको सो हिकिड़े ॿार खे हिकिड़ो ज़बरदस्ती ख़ौफ़ हिरास में हू पंहिंजे हिंदू धर्म जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते मजबूर करे थो ऐं हू हिकिड़ी वहशत करे थो, पर तव्हां ॾिठो त उन हमला खे गिरफ़्तार कयो पुलिस, पर उन खां पोइ दबाव आयो, पोइ उनजी फैमिली उन छोकिरे जे घर अची पहुती हुई। हाणे ज़ाहिर हू ग़रीब माण्हू आहे, उनखे उते आया आहे, हुन उन्हनि खे राजूड़ी तौरु माफ़ करे छॾियो। ज़ाहिर पर कोर्ट में वधीक उनजी गिरफ़्तारी त आहे, पर जेको लॻे थो त उहो अॻियां हली आज़ादु थी वेंदो। पर इन ई जॻह ते को हिंदू अगरि का अहिड़ी हरकत करे थो या उन खां का ग़लती थिए थी या जेको बि कुझु करे थो, त पोइ उनजे हिकिड़े फ़र्द जी सज़ा सॼी कम्यूनिटी खे ॾिनी वञे थी, उनजी इबादत गाह खे ॾिनी वञे थी, उनजे सॼे शहर में उनखे जीअण जंजाल कयो वञे थो। त मां सम्झां थो जेको हिंदू बिरादरी जो अगरि या अक़लियत जो माण्हू अगरि का अहिड़ी, असां कॾहिं बि कंहिं बि मज़हब जी दिल आज़ारी करणु या कंहिंजे उनजे मञीटड़नि जी दिल आज़ारी कंदड़ असांजे धर्म में कोन्हे। असांजो धर्म असांखे सेखारे थो त ॿिए मज़हब जी एतिराम कयो, इज़त कयो। ऐं तव्हां ॾिसो सिंध सदियुनि खां वठी असां सिंध में रहंदड़ माण्हू हिक ॿिए जे मज़हब जो, हिक ॿिए जे ॾियारनि जो, हिक ॿिए जे गमनि ख़ुशियुनि जो असां एतिराम कंदा आहियूं। ही धरती, हिन धरती पिटाई ऐं सचल लतीफ़ जो पैगाम आहे, उनमें का तफ़रीक आहे ई न, उनमें का नफ़रत असां वटि आहे ई न। असांखे आउं सम्झां थो इस्लाम में बि इहो वाज़े आहे त तव्हां ॿिए मज़हब जो एतिराम कयो, ईअं असांजे मज़हब में बि इहो वाज़े आहे। त असांखे इस्लाम लाइ या ॿिया मज़हब जेके बि आहिनि उन्हनि लाइ इज़त, एतिराम ऐं अक़ीदो आहे। ऐं तव्हां ॾिसो त सिंध में, सिंध जो हिंदू दरगाहनि ते वञे थो, मज़ारनि ते वञे थो। असां वटि त इहा ॻाल्हियूं ई न हूंदियूं। हीअ त हाणे हिकिड़ो नओं सिलसिलो शुरू थियो जंहिंमें ही नफ़रत या तफ़रीक अहिड़े क़िस्म जी
ॻाल्हि थिए थी, पर उन में बि माना हिकिड़ो जेको अगरि को नॉन मुस्लिम आहे उन सां अगरि का अहिड़ी ॻाल्हि, पर जेकॾहिं ॿियो को अक्सरियती माण्हू करे थो उन लाइ हिकिड़ो कानून आहे, उन लाइ हिकिड़ी सज़ा आहे, पर जेको गैर मुस्लिम करे थो उन लाइ सज़ा बि सख़्त आहे। तव्हां ॾिसो पंहिंजो नौतनदास अॼु बि हिरासत में आहे, उनजी ख़बर न, उनजा वारिस परेशान आहिनि, उनजी न्याणियूं परेशान आहिनि। त जेको बि उनजी आहे उहो कानून मुताबिक़ कयो वञे फ़ैसिलो, जंहिंजो बि उहो अगरि को ग़लती करे थो को करे थो उनजी केर बि इजाज़त न ॾींदी। न असां हिंदू बिरादरी कंहिं माण्हूअ जी उन सपोर्ट कंदा आहियूं न असां, पर आउं सम्झां थो कानून ॿिन्ही लाइ हिकु जहिड़ो हुजे, जेको अक्सरियत लाइ आहे उहो अक्सरियत लाइ बि हुजे, पर हिते बदकिस्मती सां गैर मुस्लिम अक्सरियत लाइ जेको कानून हिकिड़ो आहे ऐं अक्सरियत लाइ कानून ॿियो आहे। ज़ाहिरी तौर ते उहो असांखे नज़र अचे पियो। वॾी महिरबानी अवां जी खील साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। अफ़सोसनाक ॻाल्हि आहे जेका खीलदास असांखे ॿुधायो पई त कानून मुख़्तलिफ़ हुजे थो, जीअं पहिरियां ज़िक्र कयोसीं अक़लियत लाइ हिकिड़ो कानून ऐं अक्सरियत लाइ असांखे ॿियो कानून नज़र अचे थो। घोटकी मंदिर जो हवालो अव्हांखे ॾिनोसीं ऐं उन में जेको 2019 दौरान जेको कुझु थियो हो उन्हनि सभिनी जवाबदारनि खे कोर्ट पारां इन बुनियाद ते आज़ादु कयो वियो त उन्हनि ख़िलाफ़ के बि सबूत न मिलिया हुआ। इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।